अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं वली उमर जो तव्हांजी खिदमत में हाज़िर। दोस्तों, हिन वीडियो में असां ॻाल्हाईंदासीं सिंधी मास्टर प्रो जे बारे में। जी हाँ दोस्तों, कुछ वक्त अॻियां सिंधी मास्टर असां हलाए चुका आहियूं। हाणे सिंधी मास्टर प्रो मूं तैयार कयो आहे। पहिरीं ॿुधाए चुको आहियां त सिंधी मास्टर काइनी मास्टर आहे। बसि मूं दोस्तों हुनखे ओपन कंदासीं। ओपन करण सां हिन जो इंटरफेस आहे। तव्हां ॾिठो हूंदो, शायदि तव्हां सिंधी मास्टर यूज़ कयो हुजे त आउं तव्हां नओं प्रोजेक्ट या नओं खाको ठाहे थो वठां। हुनजो नालो नओं खाको रखियो। दोस्तों, नाले रखण खां पोयां दोस्तों मीडिया खणण खां पोयां पस मंज़र यानी बैकग्राउंड छॾे था ॾियूं। लिखत शुरू में कहिड़ी अचे, आख़िर में कहिड़ी, विच में कहिड़ी। बैकग्राउंड म्यूज़िक मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हां खणणु चाहियो त खणी सघो था। साॻियां सिंधी मास्टर वारो ई तरीक़ो आहे, पर हिन में कुझु तब्दीलियूं ज़रूर आहिनि। दोस्तों, इहो असांजे साम्हूं अची वियो। मथे सिंधी मास्टर में मथे तस्वीर जो निशान हो। असांखे तस्वीर खणी सघंदा हुआसीं। मीडिया वारो ऑप्शन न मिलियो हो। हिन में मीडिया जो ऑप्शन मौजूदु आहे त असां का बि मीडिया खणी सघूं था। ऐं जी दोस्तों, जीअं मूं इहो वीडियो खयो, तव्हांजी स्क्रीन जे साम्हूं ही वीडियो अची वियो। हाणे जेकॾहिं आउं चाहियां त हिन जो बैकग्राउंड कलर या हिन मां साओ कलर, अछो कलर, जेको कलर ख़तमु करणु चाहियां थो त क्रोमा की जी मदद सां ख़तमु करे सघां थो। हीअ साए कलर खे ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु करे छॾींदी। ॾिसो, तव्हांजे साम्हूं साओ कलर ख़तमु थी चुको आहे। हुनखे वधीक ख़तमु करण लाइ हुनखे वधाए ऐं घटाए सघो था। मुकमल साओ कलर ख़तम। ठीक है। नंबर 2 धमाकेदार चीज़ उहा ई आहे त टेक्स्ट, यानी अॻियां असां जेको स्क्रॉल ठाहींदा हुआसीं, हेठां पटी जेकी लिखत वारी ईंदी आहे, उन में 52 अखर ईंदा हुआ। त पोइ हिकिड़ी ॻाल्हि बि स्क्रॉल में कोन थी सघंदी हुई। हाणे स्क्रॉल में 100 खां बि वधीक अखर मौजूदु आहिनि। ही मूं सिर्फ़ु मुंहिंजो नालो लिखियो आहे तव्हांखे सम्झाइण जे लाइ। हिते एंड्रॉइड, हिन में अंग्रेज़ी फ़ॉन्ट आहिनि। सिंधी उर्दू ते तव्हां क्लिक कंदो, तव्हांजे साम्हूं अंग्रेज़ी फ़ॉन्ट बि आहिनि 4 या 5। हेठि सिंधी काफ़ी सारा फ़ॉन्ट आहिनि, जिन में हिकिड़ो इहो एजुकेशन, सिंधी एजुकेशन टेक जे नाले सां भा अहमद समूह, उनजो फेवरेट फ़ॉन्ट आहे इहो जी। उहो फ़ॉन्ट बि मूं हुन में शामिलु कयो आहे। अज़ीज़ मंगरीअ जो फ़ॉन्ट आहे। ऐं पाकिस्तानी फ़ॉन्ट, जेके डिज़ाइनूं तव्हां हिते ॾिसो पिया, उहे साॻियूं उते बि अची सघनि थियूं। ॾिसो, MB खुरम मुंहिंजो पसंदीदा फ़ॉन्ट जी चुको आहे। ही मुंहिंजो फ़ॉन्ट आहे, मुंहिंजो पंहिंजो नाहे, कापी आहे। बहरहाल इहो जी दोस्तों, त हिते असां टेक्स्ट कुझु लिखंदासीं XYZ। महिरबानी। असां ॾींदासीं पोयां जो रंग थोड़ो वॾो। पोयां जो रंग हूंदो
गाढ़ो वो फुल रिकॉर्डिंग हले पई, इन करे थोड़ो सुस्त है। असल में एड़ो सुस्त ना है, रिकॉर्डिंग जे करे सुस्त थियो है। स्क्रीन रिकॉर्डिंग भी हले पई ऐं उन सां गॾु को यो कम भी करे पियो। ओ यार ही तो काफ़ी वॾो थी वियो न। बहरहाल तव्हांजो टाइम ज़ाया न कंदासीं। हिन वीडियो खे सेव करणु सफ़ा आसान आहे। जीअं सिंधी वीडियो सिंधी मास्टर में असां सेव करे आया हुआसीं, उन ई वांगुरु गैलरी में महफ़ूज़। ऐं हिन में सिर्फ़ु हिकिड़ो ऑप्शन वधीक आहे, सफ़ा आला, साफ़ विचोले तबके में, घटि मयार में सफ़ा आला। हाणे जंहिं वटि 3GB रैम आहे, मूं वटि कोन्हे, उन वटि 4K जो ऑप्शन ईंदो, यानी 5 ऑप्शन ईंदा। थोड़ो स्क्रॉल कंदो त उनखे 4K जो ऑप्शन मिलंदो। इनखे महफ़ूज़ करण लाइ उहो साॻियो तरीक़ो। अञा वक़्तु लॻंदो तक़रीबन 26 या 27 सेकंड, 22 सेकंड। ये दोस्तों ही वीडियो गैलरी में महफूज थी चुको है। ॾिसो दोस्तों, उम्मीद आहे ही वीडियो ऐं ही मुंहिंजी नंढड़ी काविश तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। सिंधी मास्टर प्रो डाउनलोड करण जे लाइ लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। वधीक अहिड़नि दिलचस्प वीडियोज़ जे लाइ तव्हांजे साम्हूं सब्सक्राइब जो बटन बि मौजूदु आहे। जी हा, सब्सक्राइब करण सां गॾु बेल जे आइकन ते ज़रूरु क्लिक कजो ऐं वीडियो खे लाइक करे पंहिंजे प्यारनि सां शेयर करे मूंसां पंहिंजी राय जी इज़हार कमेंट्स बॉक्स में ज़रूरु कजो। मिलां थो इन खां वधीक दिलचस्प वीडियो में। तेसी ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह वाई।